ऐं उहा क़ुर्बानी हुई जंहिंखे शायदि असां करबला में पढ़ियो हो ऐं अॼु असां पाण हिन दौर में असां उहा क़ुर्बानी ॾिठी आहे ही उहे क़ुर्बानी हुई। आरई सभु सां गॾु आहिनि ऐं भलीकार तव्हांखे असांजे प्रोग्राम में तव्हांजा बि लफ़्ज़ शामिलु करणु चाहींदमि। ऐं सभु हिकु शइ जेका सवाल शायदि हर कंहिंजे दिलि में उथे थो, आर्मी पब्लिक स्कूल जो शायदि काफ़ी सारियूं ब्रांचिस उन वक़्तु बि हिन वक़्तु बि काफ़ी सारियूं ब्रांचिस असांखे नज़र अची रहियूं आहिनि जेके पेशावर में बि ॿियूं ब्रांचिस हुयूं। ही आर्मी पब्लिक स्कूल एंड कॉलेज हो। छा तव्हांखे लॻे थो त हिननि जो जेका ही दहशतगर्दी कई वई उनजे पोयां जेको मक़सदु जेको ॾेखारियो वियो बज़ाहिरनि तौर ते असांखे ख़बर आहे त ही मक़सदु हो, छा उहो मक़सदु इन जे पोयां को रीज़न हो त स्पेसिफिकली आर्मी पब्लिक स्कूल एंड कॉलेजिस ते ही हमिलो करिणो आहे या हिकु रैंडम हिकु डिसीजन तव्हांखे लॻे थो त थियो आहे? तव्हां ॾिसो त जॾहिं बि को जंग हूंदी आहे या को आर्मी सां विढ़ंदी आहे त हुनजा कुझु असूल हूंदा आहिनि, को जंग जा असूल हूंदा आहिनि त कंहिं ते हमिलो करिणो आहे, कंहिंखे मारिणो आहे, कंहिंखे छॾिणो आहे। मतिलबु जंग में तव्हां ॾिसो त इहो हूंदो आहे त बाबा जेके सिविलियन्स आहिनि उनखे अटैक न करिणो आहे या औरतूं आहिनि हुननि खे अटैक न करिणो आहे, ॿार जेके आहिनि हुनखे अटैक न करिणो आहे। पर जेकॾहिं तव्हां दहशतगर्दी जी तारीख़ ॾिसो त दहशतगर्द जेके आहिनि उन्हनि जो ना को मज़हब आहे, ना को उनजो असूल आहे, ना को प्रिंसिपल आहे। त हू ॻोल्हंदा आहिनि त किथे जेके सॉफ्ट टारगेट चाहे जिथे उहो हमिलो करनि ऐं रिटेलिएट को केर बि न करे। हुननि में मस्जिद में ॾिसो त नमाज़ पढ़ंदा आहिनि, हुननि खे ख़बर आहे त हिननि वटि न को हथियार हूंदो, न असां ते रिटेलिएट कंदा, असां ते वापसि हमिलो कंदा। ऐं जेके ॿारनि जो स्कूल हूंदो आहे, ॿार मासूम आहिनि, हुन वटि त किताबूं कलम हूंदो आहे, बस्ता हूंदा आहिनि, हुननि खे त ख़बर ई न आहे त हथियार छा आहे। त मुंहिंजे ख़्याल में त दहशतगर्दी जेके क़ौम खे डिॼाइणो हो, क़ौम खे इहो मतिलबु जे मुसीबत में दहशतगर्दी आंदो आहे, हिन में जेके स्कूल हो उहो सॉफ्ट टारगेट हो ऐं बाक़ाइदा प्लानिंग सां, इहो रैंडमली कोन थियो, इहो बाक़ाइदा प्लानिंग कई हूंदी त बाबा इहो सॉफ्ट टारगेट आहे। ऐं वधि में वधि जेके असांजे APS आहिनि, आर्मी पब्लिक स्कूल आहिनि, हुननि में असां फ़ौजी आहियूं, असांजा ॿार पढ़ंदा आहिनि। पर हाणे त तव्हां ॾिसो त मतिलबु 50-50 थिया आहिनि, सिविलियन जा जेके ॿार आहिनि उहो बि पढ़ंदा आहिनि। त जॾहिं हिननि दहशतगर्दनि स्कूल ते हमिलो कयो त हुननि खे ख़बर हुई त अंदरां रिटेलिएट कोन थींदो, असां ते हमिलो वापसी कोन थींदो। पंहिंजी तारीख़ ॾिसो त जॾहिं 47 में असांजे वॾनि बुज़ुर्गनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, असां भेणूं माऊं औरतुनि असांजी क़ुर्बानियूं ॾिनियूं। पर इहो अहिड़ो मौक़ो हो त असांजा जेके ॿार आहिनि, मासूम आहिनि, हुननि क़ुर्बानी ॾेई असां सॼी क़ौम खे हिकु पेज ते आंदो। इहो वॾी क़ुर्बानी आहे त असां सियासी तौर ते डिफरेंट हुआसीं, असां बाक़ी असांजी मुखालिफ़त अपोज़िशन डिफरेंट हुई, गवर्नमेंट डिफरेंट हुई, फ़ौजियुनि ते इल्ज़ाम हुआ, बाक़ी हुआ। पर इहो हिकिड़ो वाक़ियो हो जेके मतिलबु मुंहिंजे ख़्याल में 135 या 134 ॿार जेके आहिनि उहो शहीद थिया। उहो 135 ॿारनि जी क़ुर्बानी पाकिस्तानी सॼी क़ौम खे गॾु करे छॾियो। मदद अली सिंधी साहिबु वेठा आहिनि, पाण फेडरल मिनिस्टर फॉर एजुकेशन रहिया आहिनि, त उन्हनि सां उन हवाले सां मदद अली सिंधी साहिबु अव्हां खां हिकु त इहो ॼाणणु चाहींदासीं त मुल्क में अॼु बि थोरी घणी दहशतगर्दी आहे। माज़ी में जेको वाक़ियो थियो उन खां पोइ क़ौम मुतहद थी, इदारा मुतहद थिया, असां दहशतगर्दी जी लानत खे चिथियोसीं, घणे भाङे दहशतगर्दी ख़तमु थी हुई। अॼु जेके बचा कुचा अंसर आहिनि उन्हनि खे हिकिड़ो कीअं ख़तमु करे सघूं था, ऐं गॾोगॾु असांजा जेके तालीम दुश्मन अंसर अॼु बि मुख़्तलिफ़ रूपनि में मौजूदु आहिनि, उन्हनि खे कीअं जवाबु ॾिजे? साईं जेका ॻाल्हि कई त दहशतगर्दी जो को न हूंदो आहे, जंग बंदी बि, यानी जेके जंग थींदी हुई कंहिं ज़माने में त शाम जो ऐलान थींदो त हाणे उहा राति जो जंग न थींदी, उहो न थींदो। पर हीअ छाकाणि त हिकिड़े क़िस्म जी मूं तव्हांखे ॿुधायां न, टेररिज़म जेको हीअ हले पियो इस्लाम जे ग़लति नाले में, इन्हनि हिकिड़ी नई हिकिड़ी ख़ौफ़नाक रवायत विधी आहे जंहिंमें इस्लाम जे बि ख़िलाफ़ु वञे पियो, इंसानियत जे बि ख़िलाफ़ु वञे पियो। हाणे इन वाक़िया जेके आहिनि इहे हिन फ़क़ति जेके आहिनि से तमामु घणा पाकिस्तान में थियनि था। हाणे इहे ॿारनि जो ही जेको 16 दिसंबर 2014 जो वाक़ियो आहे, इहो कंहिं बि हंधि, तव्हां फ़लस्तीन जी ॻाल्हि त करियो था, उहो त इसराइल आहे, पर मुस्लमान वेही कंहिंखे मारे, ऐं सम्झां थो इहे ॾाढी हिकिड़ी ख़ौफ़नाक रुझान आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे।